नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लंडन में ख़बर ॾींदा हलूं त लॉकडाउन में नरमी कंदड़ मुल्कनि में कोरोना जा नवां केस तेज़ी सां वधण लॻा आहिनि। ॾखण कोरिया जे गादी वारे शहर सियोल में केतिरा ई नवां केस साम्हूं अचण खां पोइ 2100 खां वधीक नाइट क्लबनि ऐं बाज़ारनि खे ॿीहर बंदि कयो वियो आहे। जर्मनी में बि नवां केस अचण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। सिर्फ़ हिकु ॾींहं में 180 खां वधीक माण्हुनि में वायरस जूं निशानियूं ज़ाहिर थियूं आहिनि। अमेरिका में बि कोरोना सबबि वधीक 750 माण्हू फ़ौत थी विया आहिनि। उते फ़ौत थियण जो गॾियल अंग 80,500 खां मथे थी वियो, जॾहिं त मरीज़नि जो अंग 13.5 लाख खां वधीक। बर्तानिया में फ़ौतकीन जो अंग 31,855 थी वियो, जॾहिं त सॼी दुनिया में मौज़े वायरस बि मुतासिरनि जो अंग 41,75,000 खां वधीक ऐं 2,83,000 खां वधीक फ़ौतगियूं थी चुकियूं आहिनि। यादि रहे त पाकिस्तान समेत सॼे दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि लॉकडाउन में नरमी करे छॾी आहे, जॾहिं त सिहत खाते जे आलमी इदारे ख़बरदार कयो आहे त लॉकडाउन में नरमी जा ख़तरनाक नतीजा निकिरी सघनि था। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।